सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन करे जेके भी कथाऊं कहानियों मुआशरो समाज जेको भी कुछ आहे असो सब उन्हनि खे यादि कंदाऊं जन दुख ऐं कष्ट बि थिया कहीं असां अहिड़े के अॼु ताईं यादि ई कोन्हे कयो सदाई सुखी रहियो आहे जंहिंजे जीवन में राजाऊं महाराजा हुजनि संत हुजनि महात्मा हुजनि केतिरा उहे एतिरा देर थिया हूंदा जंहिं ज़िंदगी में सिर्फ़ु सुख लही थिया आहिनि असांखे यादि बि कोन्हे पतो बि कोन्हे कॾहिं उहे थिया या न थिया कॾहिं असां सुखे खे यादि न कयो आहे असां हमेशह जेको दुख में रही करे वो इंसान बणियो आहे असां उनखे यादि कयो अॼु रामनवमी आहे असां विस्पति आहे रामनवमी यानी भगवान राम जो जन्मदिन साओ विस्पति सच साईं जे जन्म जी यादि न कंदो उनजे जीवन खे ॾिसंदासीं यादगिरी जो कारण इहो आहे छाकाणि उन्हनि जीवन में दुख ॾिठा तंहिंजे करे उन्हनि दुख खे इंसान थी करे मोह ॾिनो दुख में भी सुख में भी जीवन में ॿई ईंदा आहिनि पहलू लेकिन उन्हनि ॿिन्ही में पंहिंजो पाण खे ठीकु करे रखियो असां सुञाऊं असां सभु जेके बि आहियूं असां सभिनी जी चाहत हूंदी आहे जब मर्द हूंदो चवंदासीं असांजी घर वारी सती सीता जहिड़ी हुजे ऐं जेकॾहिं औरतूं चवंदासीं राम जहिड़ो मुड़ुस हुजे ऐं गहराई सां ॾिसो ॿिन्ही कॾहिं हिकु ॾींहुं सुख जो साह खयूं आहे कॾहिं ॿिन्ही में जो कंहिं हिकु ॾींहुं सुख जो साह खयूं हुजे जीअं भॻवानु राम वियो पए पहिरियों ई राक्षस सां मुक़ाबिलो उतो अञा गुज़रियो मां स्वयंवर में पहुतो अञा वरमाला हाथ में पई भी कोन तो परशुराम जी टपकियो सब कुछ दवादोल पर जीअं सुख सां विहांउ थियो घर पहुता अञा चऊं ठीकु आहे हाणे माहौल चङो आहे भई ॿिनी राजगदी ते विहारियूं ऐं राजगदी जो होॾो जीअं शहनाइयूं शुरू थियूं होॾो बनवास जी तयारी ऐं 14 साल जेके हुन जा गुज़रिया कंहिंखे ॾुखिया कोन्हे अञा तयारी आहे 13 साल पूरा थिया हाणे भई ठीकु आहे घुमी घुमी जेको बि थियो उनमें केतिरी बि हुनजी ज़िंदगी ते केतिरा अलाह चढ़ाया सभिनी खे पतो आहे अञा भाई बाक़ी 1 साल बचो भई ठीकु आहे हाणे पहुचंदासीं उमेद जी किरण जगी त सीधा जो किथे वरी अञा छॾाए करे मोटिया तो मोटण खां अॻु अञा ख़ुशी सां मिलियो बि कोन साम्हूं बीह करे अॻिली परीक्षा उतो सुख सां पहुता तो अचण हिकिड़े इल्ज़ाम ते वरी बनवास हिकिड़ी पतो न आहे काॾे वई ऋषि जे आश्रम में चयूं पिया ॿियो हेठि पियो सुम्हियो करे मथे धुरमे ई कोन राजा थी करे ॿई हिकु ॿिए जी यादि में ऐं वरी जीअं मिलिया एक धरती में बे जी खोपड़ी में घुमी इनको सां ॿियो कुझु हुयो सॼी ज़िंदगी तो इहा ई गुज़री आहे कॾहिं उन्हनि सुख जो साह खयो ई न आहे जॾहिं जॾहिं सुख जो मौक़ो आयो आहे तॾहिं दुख ई साम्हूं आयो आहे कॾहिं उनखे सुख सुख थी करे न मिलियो आहे ज़िंदगी खे ॾिसंदासीं जॾहिं दुख रहियो आहे त दुख रहियो आहे जॾहिं सुख जी शहनाई थोड़ी में वगी आहे तो हिकदमि उनजो जीवन सुख में दुख में बदिलजी वियो तंहिंजे करे गहराई सां ॾिसंदासीं पोइ उनखे कोई सुख कोन मिलियो उनजे बावजूद असां सभु चाहींदा आहियूं असांजी जीवन जी जोड़ी उहा सीता ऐं राम जहिड़ी हुजणु खपे इन्हनि सभिनी जे बावजूद असां सभु चाहींदा आहियूं असां तहिड़ा हुजणु खपे ऐं उनजो कारण सिर्फ़ु इहो असांजो दुख सुख जो साथ हुजे
असां दुख में भी गॾु हुजूं, सुख में भी गॾु हुजूं। असांजो कॾहिं दुख ऐं सुख कॾहिं जुदा थिए ई न। इन करे चइजे सीता खे कॾहिं केतिरो वक़्तु बनवास मिलियो, सीता खे त बनवास हिकु ॾींहुं बि कोन मिलियो, राम खे मिलियो, हुन सां गॾु हली वई। सीता खे बनवास थोड़े मिलियो, वो तो राम खे मिलियो, लेकिन उहा हली वई। ऐं जॾहिं जीवन में सीता वई तो राम हिकु ॾींहुं त परे रहियो, हिकु मिंट में वरी सुखी निंड न सघियो। यानी सॼो प्यार हुजे त अहिड़ो हुजे, असांजी मोहबत हुजे त अहिड़ी हुजे।